वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी हिदायत ते ख़ैरपुर जे कचे में धाड़ेलनि ख़िलाफ़ पुलिस ऑपरेशन कयो वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त कचे मां धाड़ेलनि जो ख़ात्मो कयो वञे। वॾे वज़ीर तर्जुमान मूजिबि धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान 12 मुग़विन खे बाज़ियाब करायो वियो आहे। वॾे वज़ीर तरफ़ां धाड़ेलनि ऐं कानून जी भनकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी रखण जो हुकुम ॾिनो वियो आहे। अव्हां खे आगाह कंदा हलूं हिन अहम ख़बर जे हवाले सां त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी हिदायत ते ख़ैरपुर जे कचे में धाड़ेलनि ख़िलाफ़ पुलिस ऑपरेशन कयो वियो। वॾे वज़ीर तर्जुमान मूजिबि धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान 12 मुग़विन खे बाज़ियाब करायो वियो आहे। वॾे वज़ीर तरफ़ां धाड़ेलनि ऐं कानून जी भनकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी रखण जो हुकुम ॾिनो वियो आहे। अव्हां खे आगाह कंदा हलूं हिन अहम ख़बर जे हवाले सां त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी हिदायत ते ख़ैरपुर जे कचे में धाड़ेलनि ख़िलाफ़ पुलिस ऑपरेशन कयो वियो। वॾे वज़ीर तर्जुमान मूजिबि धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान 12 मुग़विन खे बाज़ियाब करायो वियो आहे। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे कराची खां सिंध टीवी न्यूज़ जो चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी। जी फयाज़, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी हिदायत ते ख़ैरपुर जे कचे में धाड़ेलनि ख़िलाफ़ पुलिस ऑपरेशन कयो वियो, हिन बाबति आगाह कजो। बिल्कुलु अब्दुल कयूम वॾे वज़ीर मुराद अली शाह जी हिदायत ते ख़ैरपुर में धाड़ेलनि जे ख़िलाफ़ कार्रवाइयूं ऐं ऑपरेशन जो सिलसिलो जारी आहे। पुलिस ऑपरेशन जे नतीजे में 12 जेके मुग़वी आहिनि उन्हनि खे बाज़ियाब करायो वियो आहे। अहिड़ी तरह सां धाड़ेल ऐं कानून जी भनकड़ी करण ख़िलाफ़ ऑपरेशन जे हवाले सां वॾे वज़ीर हुकुम जारी कयो त इहो ऑपरेशन जारी रखियो वञे। अवाम जी जान ऐं माल जी जेका तहफ़ुज़ आहे उनखे हर सूरत में यकीनी बणायो वञे। त हिन कचे में धाड़ेलनि जी सरगर्मियूं ऐं ख़ासि तौर ते वॾी तादाद में माण्हू अगवा करण जो जेको सिलसिलो हो उनखे बुंज ॾियण जे हवाले सां पुलिस खे एक्टिव कयो वियो आहे ऐं पुलिस जी कारकर्दगी जिते तनक़ीद किथे वई उते पुलिस जेको 12 जेके मुग़वी आहिनि उहे बाज़ियाब करण जे हवाले सां कार्रवाई जेका उहा साम्हूं आंदी आहे, जंहिंखे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ने साराहियो आहे। बल्कि वधीक कार्रवाइयूं कंदे जेके अहिड़े क़िस्म जा वाक़िआ आहिनि रोकथाम जे हवाले सां हिदायत कई आहे ऐं पुलिस जी जेका अदा कयल कारकर्दगी आहे उनखे तारीफ़ कंदे कंहिं हुकुम कयो आहे त जेके कचे में अहिड़े क़िस्म जी सरगर्मियूं आहिनि उनजो ख़ात्मो कंदो वञे। ठीकु आहे फयाज़, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।